ब्रेकिंग न्यूज़ हम सां शेयर कंदासीं। वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमतनि गैस मसइलनि जे हल लाइ कमेटी जोड़े वरिती आहे। कमेटीअ जूं तजवीज़ूं मिलण ते 15 ॾींहनि खां पोइ ॿीहर इजलास कोठाए फ़ैसिला कया वेंदा। कराची में वॾे वज़ीर मुराद अली शाह सां पेट्रोलियम वारे ममलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी मुलाक़ात, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, वॾे वज़ीर जो सेक्रेटरी रहीम शेख ऐं ॿिया बि मौजूद हुआ। सिंध में गैस जो वॾो बहिरान आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो त गैस जी लोड शेडिंग सबबि अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए पियो। वॾे वज़ीर जो चवणो त मुल्क में 62 खां 63 सैकड़ो गैस पैदावार सिंध में थिए थी। मुराद अली शाह जो चवणो हो त मुल्क में 3200 MFCFC गैस पैदा थिए थी। मुसद्दिक़ मलिक जो चवणो हो 200 MFC गैस फ्लड जे कंप्रेसर्स लाइ इस्तेमाल कई वञे। ममलकती वज़ीर जो चवणो त 3000 MMCFD मां 1400 तवानाई सेक्टर खे फ़राहम कई वञे थी। ख़बर अवां शेयर कई पिया। वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमतनि गैस मसइलनि जे हल लाइ कमेटी जोड़े वरिती आहे। कमेटी जूं तजवीज़ूं मिलण ते 15 ॾींहं खां ॿीहर इजलास कोठाए फ़ैसिला कया वेंदा। कराची में वॾे वज़ीर मुराद अली शाह सां पेट्रोलियम वारे ममलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी मुलाक़ात थी। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर ममलकती वज़ीर डॉक्टर मुसद्दिक़ मलिक मुलाक़ात कई आहे। इजलास में तवानाई वारो सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, वॾे वज़ीर जो सेक्रेटरी रहीम शेख, तवानाई वारो सेक्रेटरी अबू बकर मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सेक्रेटरी पेट्रोलियम कैप्टन रिटायर मोहम्मद महमूद, डायरेक्टर गैस रशीद जोखियो शिरकत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त सिंध में गैस जो वॾो बहिरान आहे। हिन वक़्तु गैस जी लोड शेडिंग बि कई पई वञे, जंहिं सबबि अवाम परेशानी में वरितल आहे। हुन चयो त सिंध 2100 खां 2200 MMCFD गैस पैदा करे थी। पाकिस्तान में 62 खां 63 सैकड़ो गैस जी पैदावार सिंध में थिए थी। वॾे वज़ीर चयो सिंध में गैस जी घुर्ज जेका आहे उहा 1600 खां 1700 MMCDF आहे। सिंध खे ज़रूरत जी भेट में 600 खां 700 MMCFD गैस फ़राहम कई पई वञे। वॾे वज़ीर चयो त सिंध खे 2100 खां 2200 MMCFD जी पैदावार मजमूई तौर ते 600 खां 700 MMCFD गैस मिले थी। ऐं उन मौक़े ते ममलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक जो चवणो त पाकिस्तान 3200 MMCFD गैस पैदा करे थो ऐं 200 MMCF गैस जेका आहे उहा कंपनियुनि जे कंप्रेसर लाइ इस्तेमालु कई थी वञे। 300 MMCFD जेका गैस आहे उन मां 1400 MMCFD पावर सेक्टर खे फ़राहम कई पई वञे। पाइप लाइन खे बि 1600, चयो त SSGC ऐं SNGC खे 1600, उनजी पाइप लाइन खे 1600 MMCFD गैस जेका आहे उहा फ़राहम कई पई वञे। गैस जी खोड़ सबबि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो गैस जी खोड़ सबबि असांजो सनती शोबो तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे। वॾे वज़ीर चयो त असांजी सनत बंदि कई पई वञे। सूबे जूं 1000 गैस स्कीमूं जेके आहिनि उहे मंज़ूर कयूं हुयूं, जेके 2010 ऐं 2011 खां वठी इल्तवा जो शिकार आहिनि। वॾे वज़ीर चयो त SSGC जो चवणु आहे त हू जल्द स्कीमुनि ते कमु शुरू कंदा, पर सिंध खे जेको आइनी हक़ आहे सिंध जो उन खां महरूम कयो पियो वञे। असांखे जेको आहे आइन मूजिबि गैस फ़राहम कई वञे। जी महिरबानी शबीर, आगाह करण लाइ।